नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। हैदराबाद में STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे घर जे पुलिस पारा घेराव किया वियो है। हैदराबाद में तरक्की पसंद पार्टी हाउस समेत कासमाबाद में पुलिस जा वड़ा अटाला मुकर्रर किया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे एहतजाज के रोकण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी सख्त कई वई है। अपडेट कई पिया अवांखे हैदराबाद में STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे घर जो पुलिस पारां घेराव किया वियो है। अवांखे ॿुधाईंदा हलूं त तरक्की पसंद हाउस समेत कासिमाबाद में पुलिस जा वड़ा अटाला मुकर्रर किया विया आहिनि, जॾहिं त कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे एहतजाज के रोकण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी सख्त कई वई है। अहम खबर है। अवांखे अपडेट कंदा हलूं। हैदराबाद में STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे घर जो पुलिस पारां घेराव किया वियो है। तरक्की पसंद हाउस समेत कासमाबाद में पुलिस जा वड़ा अटाला मुकर्रर किया विया आहिनि। कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे एहतजाज के रोकण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी सख्त कई वई है। अपडेट कयूं पिया। हैदराबाद में STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे घर जो पुलिस पारां ॿीहर घेराव किया वियो है। तरक्की पसंद हाउस समेत कासिमाबाद में पुलिस जा वड़ा अटाला मुकर्रर किया विया आहिनि, जॾहिं त कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे एहतजाज के रोकण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी सख्त कई वई है। हैदराबाद में ही अहम खबर ताईं पहुचाई पिया। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे घर जो पुलिस पारां घेराव किया वियो है। इन हवाले से राब्तो किया हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान अली बुग्यो सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद पुलिस SSP अब्दुल सलाम शेख जे हुकूम ते ख़ासि तौर कासिमाबाद वारे इलाइक़े में पुलिस जा वड़ा अटाला मुक़रर करे छॾिया आहिनि। सिंध तरक्की पसंद हाउस आॾो पुलिस जी वॾी नफ़री तमामु वॾे अंग में गाॾियूं मौजूदु आहिनि, जॾहिं त कासिमाबाद में कॉम्प्रेस अॻुवाणनि तोड़े कॉम्प्रेस कारकुननि जे घरनि आॾो पिणु पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर कई वई है। ॿुधायो वञे थो त कॉम्प्रेस कारकुननि जे एहतजाज के रोकण लाइ हैदराबाद पुलिस ख़ासि तौर कासिमाबाद वारे इलाइक़े में पुलिस जी तमामु वॾी नफ़री मुक़रर करे छॾी है। ॿिए पासे सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरबराह तरफ़ां तरक्की पसंद हाउस ते इन हवाले सां हिकिड़ी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस 3 बजे रखी वई है। SSP अब्दुल सलाम शेख तरफ़ां कासिमाबाद में कॉम्प्रेस अॻुवाणनि ऐं कारकुननि जो घेरो तंग करण लाइ पुलिस जा वॾा अटाला मुक़रर किया विया आहिनि। जी ठीक है इरफान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।